फ्रांस जे शहर रूम में ॿ फ़क़ीर पिनण जे लाइ हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं वेठा। हिकिड़े पंहिंजे अॻियां हनुमान जी तस्वीर रखी ऐं ॿिए पंहिंजे अॻियां सलेब जो फोटू टंगे छॾियो। जॾहिं माण्हू अचनि वञनि पिया उतां त सलेब वारे फ़क़ीर खे ख़ैरु ॾियनि पिया ऐं हनुमान वारे फ़क़ीर खे ख़ैरु ॾियनि ई न पिया। कुझु ॾींहं जॾहिं इहो सिलसिलो हलंदो रहियो त उतां हिकिड़े पादरीअ जो गुज़र थियो। पादरीअ उन हनुमान वारे फ़क़ीर खे चयो त हिते जा जेके माण्हू आहिनि उहे ईसाई आहिनि ऐं सलेब जा सपोर्टर आहिनि ऐं सलेब जा पोइलॻ आहिनि। उन जे करे तोखे ख़ैरु न मिलंदो, बहितर तुंहिंजे लाइ इहो आहे त वञी को ॿियो दर ॻोल्ह। हिन पंहिंजे बटूअ मां 100 रुपया कढियो, उन सलेब वारे फ़क़ीर खे ॾिनो ऐं हीउ हलियो वियो। जॾहिं पादरी हलियो वियो त उन हनुमान वारे फ़क़ीर सलेब वारे फ़क़ीर खे चयो त तीफ़ा ॿुध, हीउ वरी असांखे पिनण थो सेखारे। हिन खे इहा ख़बर ई न आहे त असां पाकिस्तानियुनि खां वधीक पिनण में को ॿियो माहिर थी ई नथो सघे। हालांकि असां मां कंहिंजो न वास्तो हनुमान सां आहे ऐं न सलेब सां।